सिंध जे एहतजाज बाद कालाबाग डैम जे हामी अॻूणे वापडा चेयरमैन जफर महमूद जी इरसाद चेयरमैन तौर मुक़रर वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिंध सरकार जे सख़्त एहतजाज खां पोइ इरसाद जो चेयरमैन ॿाहिरें माण्हू खे मुक़रर करण वारो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। सिंध जे माण्हुनि सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। शहबाज शरीफ हुजे या पीटीआई बानी सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदा रहंदासीं। अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणाइण जी कोशिश करे रहिया आहियूं। सिंध में अमन अमान जी सूरतहाल इत्मीनान जोगी आहे। निगरान हुकूमत दौरान हालतूं वधीक ख़राब थियूं आहिनि। मां इंटर बोर्ड जे चेयरमैन नसीब मेमन जो मामिलो ॾिसी रहियो आहियां। जीडीए जा धांधली बाबति इल्ज़ाम ग़लति आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। सेनेटी नंढी चूंड में पीपी चैन मुस्लिम लीग नून ऐं जेयूआई हिक सीट ते कामयाब। इस्लामाबाद में सेनेट जी सीट ते पीपी जे यूसुफ रज़ा गिलानी मैदान मारे वरितो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार इलियास खे शिकस्त। सिंध में सेनेट जी ॿिनि ख़ाली सीटुनि ते पीपी उम्मीदवार ॼाम सैफुल्ला धारे जो ऐं असलम अबड़ो कामयाब। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा उम्मीदवार नज़ीरुल्लाह शाज़िया सोहेल हाराए विया। बलोचिस्तान जी 3 सीटुनि ते पीपी मुस्लिम लीग नून ऐं जेयूआई जा उम्मीदवार कामयाब। पेशावर हाई कोर्ट तरफ़ां सुन्नी इत्तेहाद काउंसिल जूं मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्तूं रद्द। अदालत रिमार्क्स में चयो आहे त चूंडुनि में हिसो वठंदड़ पार्टी ई मख़सूस सीटूं मिलियूं हूंदियूं। इहो नथो थी सघे त हिक पार्टी चूंडुनि खां ॿाहिरि हुजे ऐं पोइ आज़ाद अची ज्वाइन कनि। तहरीक इंसाफ़ तरफ़ां पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मुल्की मईशत जी तरक़ी लाइ 5 सालनि जे मुआशी रोड मैप बाबति आला सतही इजलास। महांगाई में घटिताई, गुरबत जो ख़ात्मो ऐं रोज़गार जी फराहमी रोड मैप जो हिसो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हू हुकूमती ख़र्चनि में घटिताई कंदा। ग़रीब अवाम जो पैसो वधीक ज़ाया न कयो वेंदो। IMF पाकिस्तान खां डू मोर जो मुतालबो करे छॾियो। ॿिन्ही धुरनि में सुधारा जारी रखण ते इत्फाक़। आलमी मालियाती फंड ऐं पाकिस्तानी अख़्तियारनि में ॻाल्हियुनि जो पहिरियों दौर मुकमल। पाकिस्तानी अख़्तियारनि तरफ़ां इदारे खे अवलियती नुक़्तनि ते अमल करण जी ख़ातिरे FBR उगाड़ियुनि में इज़ाफ़े जो प्लान बि पेश करे छॾियो। गर्दिशी कर्ज़नि में घटिताई बाबति हुकूमती क़दमनि खां आगाही ज़रिए जो चवणु आहे त मौजूदा कर्ज़ प्रोग्राम जी आख़िरी क़िस्त लाइ वधीक को बि शर्त लागू न थींदो। हुकूमत तरफ़ां 5 लख शागिर्दनि ऐं शागिर्दियान खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी तरबियत ॾियण जो ऐलान। मुसद्दिक़ मलिक जो चवणु आहे त मुआशरती छिगताण जे ख़ात्मे लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। आबादगारनि खे घटि क़ीमत ते भाण फराहम कयो वेंदो। पाणी जी फराहमी लाइ आबादगारनि खे सोलर ट्यूबवेल ॾिना वेंदा। मेवनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ हर ॻोठ में कोल्ड स्टोरेज क़ाइमु कया वेंदा। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जे पुटनि हसन ऐं हुसैन जा दाइमी गिरफ़्तारी वारंट रद्द। ज़मानत जी दरख़्वास्त मंज़ूर। 50-50 हज़ार रुपयनि जा ज़मानती दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तरफ़ां नेब खे नोटिस जारी। केसनि बाबति जवाब तलब। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी मुलाक़ात सुठी शुरूआत आहे। इख़्तिलाफ़नि खे विसारण जो वक़्तु अची वियो आहे। हमेशह मुल्क खे अवलियत ॾियणु घुर्जे। अवाम खे उमेद ॾियारी वञे त जमहूरी अमल कमु करे सघे थो। सिंध हुकूमत तरफ़ां एक्साइज़ खाते जे नार्को टैक्स कंट्रोल यूनिट खे मुकमल तौर फाल करण ऐं हलंदड़ हफ़्ते खां मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो ऐलान। शजील मेमन जो चवणु आहे त मंशियात जे ख़ात्मे लाइ जल्द कार्रवाई शुरू कई वेंदी। तालीमी इदारनि मां मंशियात जी लानत ख़तमु कई वेंदी। सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत। IG सिंध रिफ़त मुख़्तार जी सदारत हेठि सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में अमन अमान बाबति आला सतही इजलास।
DIGs, SSPs ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जी शिरकत अवाम जो एतमाद बहाल करण लाइ स्थाननि मुलाक़ातूं करण जी हिदायत। IG सिंध रिफ़त मुख़्तार जो चवणु आहे त सखर ऐं लाड़काणे डिवीज़न में अमन अमान बाबति शिकायतुनि में इज़ाफ़ो थियो आहे। अवाम जो पुलिस ते एतमाद बहाल करणो पवंदो। मीरपुर बाथेले मां अगवा थियल नौजवान ऋतिक कुमार मुबैना मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त कचे वारे इलाइक़े में मुक़ाबले खां पोइ ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो वियो आहे। उबावड़ो मां अगवा थियल सगा भाइर बाज़ियाब न थी सघिया। मोहम्मद नवाज़ ऐं रब नवाज़ सुमरे जे घरनि में सो क़ुरान पाक जो विर्द हिंगोजा मां गुम टैक्सी ड्राइवर जी अगवा जी तस्दीक। धाड़ीलनि जो अहमद हुसैन जावरी जे वारसनि सां फोन ते राब्तो। 10 लख रुपया भुंग तलब। मुग़बिन जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतिजाजी मुज़हिरो। लाड़काणे में संगावती तकरार तां झेड़े में हिकु ॼणो बेदर्दीअ सां क़तल। हथियारबंदनि अली अब्बास ख्वावड़ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जैकबाबाद में कारे इल्ज़ाम हेठि ॾेर हथां भाॼई नौजवान क़तल। ॻोठ मजीद जखराणी में जवाबदार करीमा ख़ातून सादिक जखराणी खे क़तल करे छॾियो। कंबर जे जाबलू पट्टी वारे इलाइक़े में ज़मीनी तकरार तां झेड़े में 2 ॼणा क़तल। हथियारबंदनि गुलबार मारफाणी ऐं संदसि भाइटे खे क़तल करे छॾियो। गौसपुर वेझो जागीरानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। नौजवान क़तल, संदसि भाउ समेत 2 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े में छिगतान। उस्ताद मोहम्मद भरिसां कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। सिटी थाणे जी हद में हथियारबंदनि नौजवान ऐं औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जैकबाबाद में गंदे नाले में नीगर जे बुॾी फौत थियण जो सेशन जज नोटिस वरितो। म्यूनिसिपल चेयरमैन ऐं ॿिया 18 मार्च ते तलब। फरहान पेचूह जी पोस्टमार्टम रिपोर्ट बि पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट तरफ़ां शिकारपुर जी क़दीमी अखियुनि जी अस्पताल ते कब्ज़े जी जांच जो हुकुम। डिप्टी कमिश्नर समेत सकाफ़त खाते खे मामले जी जांच में सहूलियत ऐं इमारत जो मुआइने जी हिदायत। सेशन जज जांच करे त अस्पताल जी मिल्कियत कंहिंजे नाले आहे। ॾिठो वञे त अस्पताल जी कंहिं पोर्शन ते कब्ज़ो या मुंतक़िल त नथी आहे। ऐं क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग लाइन में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। PSL क्वालिफायर में मुल्तान सुल्तान ऐं पेशावर ज़ल्बी जूं टीमूं आम्हूं साम्हूं। मैच खटंदड़ टीम फाइनल लाइ क्वालिफाई कंदे।